जेतोणीकि नफ़्सा नफ़्सी जे हिन दौर में समाजी ख़िदमत वारा जज़्बा ऐं कम नापैद थींदा पिया वञनि, पर तंहिं हूंदे बि सफ़ा मुल्क में अंधेर नाहे। अञा बि कुझु अहिड़ा ॾीआ रोशन आहिनि जंहिं सबबि दुनिया जो चरखो हले थो। अहिड़नि ई किरदारनि मंझां मीर लियाक़त ख़ान खोसो बि हिकु आहे, जंहिं गुज़िरियल साल जे तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾि में पंहिंजे इलाइक़े जे मिसकीन मारूअड़नि जी वसा और सहायता कई ऐं बिना कंहिं रंग नसुल ज़ात पात जे हुन इंसानी ख़िदमत जे जज़्बे सां सरशार थी सिफ़े अवल रहियो। उन सिलसिले में पीपी अॻुवाण मीर लियाक़त ख़ान खोसो इमदादी सामान लाइ आयल मुतासिरीन जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त लियाक़त ख़ान खोसो असांखे बरसाति को वठी असांखे यको ई ॾिनो आहे ऐं हाणे बि अपील थी करिजे इन सां मदद करो। इहो असां सां मदद करे थो, हू को वठी ऐं आख़िर ताईं असां सां मदद करे थो। अलाह करण तव्हां हिन सां मदद कंदव, ही असां सां मदद कंदो। हीअ ग़रीब गुरबा असां अलाह को दाई आहियूं। हे मिसकीन असां सां वॾो तावन करे थो ऐं वॾो तावन कंदो रहंदो आहे। चौथ लियाक़ताबाद मीर लियाक़त ख़ान खोसो लियाक़ताबाद में फंड वग़ैरह जेको बि आयो आहे एजाज़ ख़ान जी महिरबानी सां, डॉक्टर साहब जी महिरबानी सां जो कुझु मिलियो आहे लियाक़त ख़ान खोसे खे असां रवासियुनि खे, ॻोठ वारनि खे, पाड़ेसरनि खे जेको थी आहे तावन करे असां तावन थियो आहे। बराए महिरबानी अॻिते बि उमेदु आहे इंशाअल्लाह असां तावन कंदा। असां वटि बरसातुनि जो मुसलसल शुरूआति थियो, जेके असांजा इलाइक़ा तमामु तबाह थिया, न सारी रहियो न सरो थियो, जंहिंमें मीर एजाज़ ख़ान अवल खां वठी आख़िर ताईं असांजे मोहसिन पीपी अॻुवाण मीर लियाक़त अली ख़ान खोसे खे हर वक़्तु मदद कंदो रहियो, जंहिंमें टेंट, राशन, ॿिया जेके बि क़ीमती सामान हुया उहे असांखे मिलंदा रहिया। उमेदु कयूं था मीर साहब मीर एजाज़ ख़ान ऐं MP सोराब सरकी खां ताकी वधीक असांखे इमदाद ॾिनो वञे, जीअं असांजे इलाइक़े में जेके ग़रीब मुस्तक़िम उन्हनि खे राशन मिलियो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजी पार्टी जेका जंहिंजो मंशूर आहे अवाम जी ख़िदमत करणु, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे असांजी आला क़यादत जो बि इहो मंशूर रहियो आहे त असां पंहिंजी अवाम जी ग़रीबनि जी ख़िदमत कयूं। उन सां गॾोगॾु इंशाअल्लाह ताला असां इन पार्टी जे मंशूर सां गॾोगॾु अॼु पंहिंजे ॻोठ लियाक़ताबाद में हिन ग़रीब माण्हुनि जे लाइ, पंहिंजे ख़ासि करे पंहिंजे इलाइक़े वासियुनि जे लाइ, जंहिंमें असांखे पार्टी क़यादत जे तरफ़ां जेके शयूं मुहैया कयूं थियूं वञनि, उन में असां हिननि खे विराइण जी कोशिशि कयूं था पिया, जंहिंमें असांजा लीडर जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ज़िले जा, जंहिंमें असांजो मोहतरम मीर एजाज़ ख़ान जखराणी, असांजो MPA डॉक्टर सोराब ख़ान सरकी, इन्हनि जो वॾो सहकार रहियो आहे पंहिंजे पार्टी जी पॉलिसी सां, जीअं माण्हुनि जी ख़िदमत थी सघे। ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त असांखे इहे पंहिंजा लीडरनि जेके आहिनि अॻिते बि आवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾींदा। जीअं असांखे इंशाअल्लाह ताला सरकार खां जेका रिलीफ मिलंदी, असां इंशाअल्लाह ताला पंहिंजे हिननि माण्हुनि ऐं पंहिंजे आवाम जे लाइ इंशाअल्लाह ताला उहो मुहैया। साईं अलाह जी महिरबानी सां हिन टाइम ताईं असां तक़रीबन जेको आहे 4 खां 5 हज़ार बैग जेको आहे त राशन जा पंहिंजे आवाम खे विराया आहिनि, जंहिंमें प्लस में गरम कपिड़ा, पंहिंजो कंबल, टेंट्स, तमामु ॿी जेके शयूं असांखे मुहैया कयूं आहिनि असां पंहिंजे आवाम ताईं पहुचायूं। मीर लियाक़त ख़ान खोसो जो चवणु आहे त मिसकीन मारूअड़नि जे ख़िदमत वारे कम में सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी ऐं MPA डॉक्टर सोराब ख़ान सरकी जो वॾो सहकार रहियो, जंहिं सबबि संदन थोराइतो आहियां ऐं संदन सहकार सां आवामी ख़िदमतुनि जो कमु जारी रखिबो। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ॻड़ियसन।